अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या आयो मेरे आवाज़ सब ठीक होंदा। दोस्तों अॼु कोई वीडियो है आज़म मैंगल यानी बहादुर खान जे पी जो किरदार कंदे पत्थर दुनिया में मूसा खान यानी मरहूम एम यहया भुट्टो जे बारे जी कहानी ही है। सो दोस्तों अॼु की यह वीडियो फुल ॾिसो, वीडियो के लाइक कजो ऐं वीडियो के कमेंट कजो ताकि अॼु तव्हांखे एम यहया जी कहानी ॿुधाईंदुमि। केतिरा ई दोस्त चवंदा आहिनि त यार पत्थर दुनिया खां पोइ एम यहया भुट्टो ॾिसण में न आयो ऐं पत्थर दुनिया खां पोइ एम यहया भुट्टो ज़िंदा आहे या छा आहे या इन दुनिया में वफ़ात करे वियो आहे। सो अॼु इन उन जे बारे में टोटल कहानी आहे ऐं असां उन जी कहानी पुराणी दौर जी त न पिया ॿुधायूं, बट हा जेकी हली वही है 2004 खां 2021 ताईं जेकी भी कहानी है टोटल तव्हांखे अॼु के इन वीडियो में ॿुधाईंदुमि। सो महिरबानी करे अवां असांजे चैनल अदील अहमद चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त असांजे इन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं वीडियो के ज़रूर शेयर कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थींदी। सो दोस्तों स्टार्ट पिया कयूं मूसा खान जी जेकी मूंखे मुख़्तसिर ख़बर है, मुख़्तसिर कहानी है। मूसा खान जी जेकी यमन जी तारीख़ है त इहा ॿुधाई वई है 1954 ऐं उहो कहिड़े ज़िले में ॼाओ आहे उहो आहे घोटगी शहर। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधायां पियो त मूसा खान जा 300 खां मथे रेडियो ते ड्रामा लिखियल आहिनि, 100 खां मथे स्टेज ड्रामा लिखियल आहिनि। उन खां बाद में तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां सिंधी ड्रामा में डेब्यू जेको आहे मूसा खान जो एक्शन वारे में जेको आहे सो थियो हुयो पकोरियल वजूद में हिकु सुठो किरदारु कयो मूसा खान, जेको हिकु बहितरीनु किरदारु रहियो, वॾेरे जो रहियो ऐं हिकु माना बहितरीनु वैराकू माना जेको आहे माण्हुनि खे विराईंदे किरदारु रहियो। तक़रीबन हिकु किस्त को हलियो ऐं हली तक़रीबन 28 या 30 किस्तनि में उनखे मारियो वियो। उन खां बाद में उनखे मौक़ो मिलियो पत्थर दुनिया में, जेको पत्थर दुनिया में हिकु किस्त खां 960 किस्त ताईं हलियो, तक़रीबन जेसि ताईं 950 किस्त ताईं मूसा खान हलियो। ऐं दोस्तों तव्हांखे ॿुधायां पियो त मूसा खान जेको आहे सो चवनि पिया त हलंदड़ ड्रामे पत्थर दुनिया में वफ़ात करे वियो हो, पर उन जी इहा बि ॻाल्हि आहे त जेके किस्तूं उन जूं आख़िर में हलायूं वयूं उहे अॻु कथे में रिकॉर्डिंग थियल हुयूं। दोस्तों यानी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा खान एम यहया भुट्टो जेको आहे हिन फ़ानी दुनिया में लाॾाणो करे चुको आहे। मूसा खान कॾहिं वफ़ात कई आहे दोस्तों उहो बि तव्हांखे ॿुधायां पियो त मूसा खान 2011 में वफ़ात करे चुको आहे। यानी अॼु खां तक़रीबन 10 साल मूसा खान खे थी विया त मूसा खान वफ़ात करे चुको आहे ऐं कंहिंखे का ख़बर ई कोन्हे। तक़रीबन मां 100% ते गारंटीअ सां बाक़ाइदे चवंदुसि त असांजा सिंध वासियुनि खे का ख़बर ई कोन हुई, किन खे हुई किन खे न हुई त मूसा खान जीअरो आहे या इन दुनिया में रुख़सत करे चुको आहे। पर मां जेकी हक़ीक़त आहे उहा तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त मूसा खान जेको आहे हिन फ़ानी दुनिया में 2011 में वफ़ात करे चुको आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा खान जेको आहे पत्थर दुनिया जो मूसा खान जो आख़िरी ड्रामो हुयो पत्थर दुनिया। ऐं उन खां बाद में जेकी आहे सो पत्थर दुनिया जे विच में हिकु फिल्म बि थी हुई तेज़ाब, जंहिंमें रुस्तम खान यानी लाला अब्दुल हुसैन सारियो ऐं पाण गॾु कई हुई आहिनि। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा खान ऐं लाला अब्दुल हुसैन सारियो हिकु ई साल में वफ़ात करे विया। सिंधी मीडिया खे वॾो झटको लॻो हुयो, जेके 2011 हिकु अहिड़ो साल गुज़रियो हुयो जेको बाक़ाइदा सिंधी मीडिया लाइ हिकु ख़ौफ़नाक साल हुयो, डेंजर साल हुयो। जंहिं साल 2011 साल जेको आहे सो सिंध जा भलो अदाकार ऐं सिंध जा मशहूरु अदाकार सिंध को खसे वरिता। सो दोस्तों उमेद है त अॼु को वीडियो पसंदि आयो हूंदो, जे पसंदि आयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा त वॾी महिरबानी थींदी। दुआनि में यादि, अल्लाह हाफ़िज़।